بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد أشراط الساعة ॿियो नंबर असां वटि जेकी ॿी वॾी अलामत आहे ईसा अलैहिस्सलाम जेको आख़िरी नबी असांजे नबी खां अॻ में जेको हो उहो लहंदो आसमान मां। पर लहण खां अॻ में थोरो इहो मुख़्तसर करे ॿुधायूं था त ईसा अलैहिस्सलाम आसमान मां छो थो लहे। ॿिया नबी बि आहिनि पर के दोस्त चवंदा न त छो कीअं लथो। ईसा अलैहिस्सलाम खे दुनिया में मौत कोन आयो ऐं अलाह ताला क़ुर में चए थो त मौत जेको आहे हर मुस्लमान ते हर इंसान ते हर शइ ते हक़ आहे। त कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत अलाह साईं क़ुर चए थो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। ईसा अलैहिस्सलाम दुनिया में हिते हो तबलीग कंदो हो पंहिंजे पोइ हिकिड़े बादशाह यहूदी बादशाह खे उनखे वञी कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाईं त हीउ चए थो मां नबी आहियां आस्ते आस्ते तोखां मुल्क ऐं बादशाही खसींदो। हिकिड़ो वज़ीर हो यहूदी उहो पंहिंजे बादशाह ॾे वियो इनखे चयईं त हीउ हिते हिकिड़ो नबी आहे ईसा ऐं इहो तुंहिंजी बादशाही खसींदो। हुन बादशाहनि खे त सभु कंहिंखे पंहिंजी कुर्सीअ जी उन फ़ौज मोकिली त हिनखे ॾिसो किथे आहे कहिड़े जहान में कहिड़े शहर में ऐं उनखे पकिड़े अचो त मां उनखे टंगियां काठियुनि ते मथे। त पोइ हुननि जाचूसी कई हेॾां होॾां हुननि ख़बर पई त बैतुल मक़दिस में वेठो आहे। बैतुल मक़दिस में ही वेहंदो जिथे पंहिंजा साथी हूंदासीं हवारियीन जेके हूंदा आहिनि जेके अतबा ईसा अलैहिस्सलाम खे। त हुननि कोशिशि कई त इनखे जिथे घर में वेहे थो हिकिड़े पुराणे घर में वेठो जंहिंजी छित खे थोरो सुराख हो उते हू ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि सां वेठो त उते हिन जी फ़ौज पहुची वई त अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे मलाइका मोकिलियो त हिन खे निंड अची वई। ईसा अलैहिस्सलाम खे अखियूं ॿुटी ऐं हिननि खे मलाइका हुन पुराणे घर छित जंहिंमें सुराख हो उतां हुनखे खणी विया ऐं उते जेके साथी वेठा उन्हनि मां हिकिड़ो जेको नौजवान हो उन जी शिकिल सफ़ा ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी करे छॾियनि अलाह ताला जे हुकुम सां। त अलाह से उनखे ॿुधायो त इनी राफ़िउका इलैहि मां तोखे मथे घुराईंदुसि छो जो हीउ तोखे काफ़िर जेके आहिनि यहूदी तोखे मारे छॾींदा। त पोइ उन नौजवान खे खणी पकिड़े ऐं हुननि ईसा करे सम्झो ऐं उनखे हिकिड़े वॾी काठी रखियनि उन ते हथ सिधा करे ॿधी छॾियनि ऐं कोका हणी छॾियनि हथनि खे ऐं पोइ उनखे सुलिब इनखे चवंदा आहिनि सल्ब जीअं काठी में हथ हिकिड़ो हेॾे ॿियो हिकिड़ो ॿिए हिन पासे ऐं ईअं हुनखे कोका हणी छॾियनि उन काठी में टंगुनि में कोका हथनि में कोका ऐं ईअं उन नौजवान खे ईअं मारे छॾियनि। हुननि लिखे त असीं ईसा अलैहिस्सलाम खे मारियो आहे यहूदियुनि। पर ईसा अलैहिस्सलाम त अलाह ॾे वियो हलियो हुनखे आसमान में मथे हुनखे रखियईं छो जो आख़िरी ज़माने जे लाइ अलाह जो हुकुम हो त हीउ दज्जाल खे मारींदो। त हाणे असीं आयतूं जेके क़ुर में अचनि थियूं उन्हनि जो तर्जुमो करे ॿुधायूं था त अलाह ताला इहो सॼो किसो कीअं थियो। अलाह ताला पहिरियों चए थो वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम वइज़ क़ाल अल्लाहु या ईसा अलाह ताला चयो या ईसा इब्नु मरियम इज़कुर निअमती अलैका चए थो अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे यादि कर मुंहिंजी नेमत तो ते ऐं तुंहिंजे अलैका वअला वालिदतिक तोते मूं पंहिंजी नेमत पूरी कई ऐं तुंहिंजी वालिदा ते इद अय्यदतुका बिरूहिल क़ुद्स तुकल्लिमु अन्नास फिल महदी व कहला। मां तोखे नेमत ॾिनी तोखे नुबूअत ॾिनी ऐं तूं नंढो ॿार आहीं त तो ॻाल्हायो ऐं तूं माण्हुनि बीमारनि खे महद व कहला ऐं पोढ़नि सां जेके न ॻाल्हाए सघंदा उन्हनि सां बि तूं ॻाल्हाए सघंदे हैं। वअल्लमतुकल किताब ऐं तोखे यानी किताब ॾिनो जेको इंजील हो किताब वल हिकमत व तौरात वल इंजील इहे सभु इन्हनि जो इल्मु तोखे ॾिनुमि। वइज़ तख़लुक़ु मिन अत्तीन कहयअति तैर ऐं तोखे इहा बि करामत ॾिनमि जो मिटी मां तूं पखी ठाहे उन में तूं फूक ॾींदे त उहो तयारु थी वेंदो। अत्तीन कहयअति तैर बिइज़नी अलाह साईं मुंहिंजे हुकुम सां उन पखी मिटी जो ठाहे उन में तूं फूकींदे बिइज़नी फतंफुख़ु फ़ीहा फ़तकूनु तैरम बिइज़नी उन पखी उनखे तूं मिटीअ जे में तूं मुंहिंजे हुकुम सां मुंहिंजे हुकुम सां तूं उनखे फूक विझंदे त हुनखे साह पइजी वेंदो ऐं उॾामी वेंदो हो बिइज़नी वतुब्रिउल अकमह जेके ॿोड़ा हूंदा उन्हनि खे तूं हथु लाहींदे पंहिंजे हथ सां
त उहो ठीकु थी वेंदा मुंहिंजे हुकुम सां। वल अबरस ऐं जेको बरस बीमारी जान में थींदी आहे, अछा अछा टिका थी वेंदा आहिनि, उनखे हथु लाइ पियो त उहो तिब्रोल अकमह बि इदनी, अलाह साईं चए थो मुंहिंजे हुकुम सां उनखे तो हथु लाईंदे उहो बि ठीकु थी वेंदो। तुख़रिजुल मौत, मुअल माण्हुनि खे बि तूं हुकुम कंदे त मुंहिंजे बेइदनी मुंहिंजे हुकुम सां उहे जहिड़ा थी वेंदा। वइद कफ़फ़्तु बनी इसराईल अनक, हिते अलाह साईं चए थो वई बनी इसराईल तोखे मारण आया त इहो किसो इहो अलाह साईं ईसा अलैहिस्सलाम खे क़यामत ॾींहुं ॻाल्हाईंदो त इहे तोखे मारण आया जेके ईसाई हुआ, त मां तोखे उन्हनि खे तोखे पासे ते करे छॾियो। वअजयतुहुम बिलबय्यिनात फ़क़ाल अलज़ीन कफ़रू मिनहुम इन हाज़ा इल्ला सिहरुम मुबीन, उहे त तोखे जेके यहूदी तोखे कोन मञींदा, चवंदा त तूं जादूगर आहीं। वइज़ा औहयतु इलल हवारियीन आमिनू बी वबिरसूली, अलाह ताला चए थो मां हुकुम कयो तुंहिंजे हवारियुनि खे त हिन मुंहिंजो रसूल आहे, हिन ते ईमान आणियो। वशहदू बिरसूली क़ालू आमन्ना वशहद बिअन्नना मुस्लिमून। इहा ईसा अलैहिस्सलाम जो क़िसो मुख़्तसर इंशाअल्लाह क़िसस अंबिया में सॼो अची वेंदो। इहा आहे कहिड़ी सूरत अल माइदा 110 111 ताईं। ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी यानी उन बिशारत ईसा अलैहिस्सलाम चयो अलाह क़ुर में वइद क़ाल ईसा इब्न मरियम, ईसा चवंदो चयईं त बनी इसराईल खे चयईं इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न, मां नबी हां रसूल हां तव्हां ॾे आयो, लिमा बैन यदै जेके मुंहिंजे हथ में किताब आहिनि तौरात, व मुबशिरा ऐं बिशारत थो ॾियां बिरसूल याती, ऐं तव्हांखे बिशारत ॾियां थो मूंखां पोइ हिकिड़ो रसूल ईंदो, बिरसूल याती मिन बाद इस्मुहु अहमद, असांजो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ईसा अलैहिस्सलाम बिशारत पंहिंजे क़ौम खे ॾेई छॾी। फलम्मा जाअहुम बिलबय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुम मुबीन, त उहो असांजो नबी जेॾीमहिल आयो त बि साॻियो हुननि चयो त न ही जादूगर आहे। अलाह ताला ईसाइनि खे चवंदो हो त तव्हां पंहिंजे तौरात में कोन था पढ़ो त इहा आयत उन्हनि जे तौरात में الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر। ये तौरात में बि लिखियलु हो, छो जो ईसाई नबी करीम टिम में हुआ, उन्हनि खे चवंदो तव्हां किताब में पंहिंजे किताब में कोन्हे लिखियलु त मुंहिंजो ज़िक्र जा मुंहिंजी निशानी कान्हे त इंजील ऐं तौरात में त आख़िरी ज़मान नबी ईंदो अणपढ़ियलु हूंदो, न पढ़े यानी लिखियलु पढ़ियलु न हूंदो। अमरुहुम बिल मारूफ़, उन्हनि जेको हर सुठी शइ उन ते उन्हनि खे माण्हू खे चवंदो त कयो, ऐं जेको मुनकर हूंदो उन्हनि खां झलींदो। वयुहिल्लु लहुम तय्यिबात वयुहर्रिमु अलैहिम अल ख़बाइथ, हर सुठी शइ उन्हनि पंहिंजे उम्मत जे लाइ हलाल कंदो। इहा नबी करीम जे बारे में क़ुर में ऐं इंजील ऐं तौरात में। वयुहर्रिमु अलैहिम अल ख़बाइथ, हर शइ ख़बीस उहो हराम कंदो, यानी असांजो नबी। वयदअ अन्हुम इसरहुम अल अग़लाल अल्लती कानत अलैहिम, ऐं जेके पुराणा हुकुम ॾुखिया हुआ ऐं अलाह ताला उन नबी जे असांजे नबी जे करे उहो सणाई थी वेंदी, उहे खणी छॾींदो अलाह जे तरफ़ां। फल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रूहु वनसरूहु वत्तबअु नूर अल्लज़ी उनज़िल मअह, ऐं जेको उन खे मञींदा ऐं जेके उन जो चवण कंदा, वअज़्ज़रूहु उन सां गॾु थी बीठा, वनसरूहु उन्हनि सां नबी करीम सां जंगियूं कंदा, वत्तबअु नूर ऐं उन सां जेको नूर लहंदो यानी क़ुर अल्लज़ी उनज़िल मअह जेको मथां आयो उन सां गॾु, उलाइका हुमुल मुफ़्लिहून, उहे खटे वेंदा। हिते हदीस यादि अचे थी हिकिड़ी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियुनि पुछो या रसूल अल्लाह तूं केरु आहीं, अख़बिरना अन नफ़्सिक, तूं पंहिंजी त असांखे थोरो ॿुधा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अना दाअवतु अबी इब्राहिम, मां पंहिंजे बाबे जी इब्राहिम जी दुआ आहियां, छो जो उन दुआ कई त अलाह साईं हिन मुल्क में हिन मके में अहिड़ो नबी हिननि ॾे मोकिलिजो हिननि खे दीन सेखारे। दाअवत इब्राहिम बुशरा ईसा, ऐं ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत पंहिंजे क़ौम खे चई त मूंखां पोइ अहिड़ो नबी उम्मी ईंदो, अणपढ़ियलु ईंदो। हीन हमलत वरअत उम्मी हीन हमलत बी, ऐं मुंहिंजी अम्मा जन मां पेट में हुअसि ख़्वाब में ॾिठईं क अन्नहु ख़रज मिनहा नूर, पंहिंजे पेट मां नूर निकितुसि यानी रोशनी निकिती आहे उन जे पेट मां। अदाअत लहू क़ुसूर बुसरा, ॼण की उहो शाम जा जेके बंगला आहिनि उहे ॾिसण में पिया अचनि से, एॾी रोशनी थी।
قصور بصرى من أرض الشام. إيه حديث رواه أحمد وفي الهيثمي في مجمع الزوائد وحسن درجة الحسن. يا الله تعالى قرآن में चए थो त ومكر الله والله خير الماكرين जेॾीमहिल हिननि ईसा अलैहिस्सलाम जो सोचियो त हिन खे मारियो إذ قال الله يا عيسى إني متوفيك मां तोखे हाल फ़िलहाल निंड में मौत ॾियां थो ورافعك मां पंहिंजे पाण मथे तोखे थो कयां ومطهرك من الذين كفروا ऐं जेके काफ़िर आहिनि इन्हनि खां मां पाक तोखे थो कयां। इहा सूरत आल इमरान 54 ऐं 55 हिकिड़ी आयत। वरी ॿी जॻह ते अल्लाह ताला चए थो वक़ौलुहुम इन्ना क़तलना अलमसीह ईसा बिन मरियम यहूदियुनि चयो त असीं ईसा बिन मरियम खे असीं मारे छॾियो। ईसा इब्न मरियम रसूल अल्लाह जे रसूल हुजे हा त असीं हुनखे मारे छॾियो। वमा क़तलू अल्लाह साईं चए थो वमा क़तलू कोन मारियुसि वमा सलबू हुनखे टंगियुनि उनखे कोन वलाकिन शुब्बिह लहुम हिकिड़ो हुन जहिड़ो शबी हुन जहिड़ो हिकिड़ो सिंपल थी वियो उनखे मारे छॾियो। इन लज़ीन इख्तलफ़ू फ़ीह लफ़ी शक मिन ऐं जेके उन सां गॾु आहे उन्हनि खे शक पइजी वियो त भला ईसा केॾे वियो जेॾीमहिल इहो न आहे अल्लाह साईं उन्हनि खे ॿुधाए थो त पोइ केॾे वियो। हिते अल्लाह ताला क़ुर में चए थो त यानी इहो हुननि खे शक पइजी वियो ॾाढो शुब्बिह लहुम त हुननि काफ़िरनि जो त असीं ईसा अलैहिस्सलाम खे मारे बल रफ़अहु अल्लाह इलैहि वकान अल्लाहु अज़ीज़न हकीम अल्लाह साईं त हिनखे मथे मोकिले छॾियो आसमान में। वइन मिन अहलिल किताब हाणे अल्लाह साईं चए थो क़ुर में त आख़िरी ज़माने में अहलल किताब जेके बि यहूदी आहिनि ऐं नसरानी आहिनि लयुमिनुन बिह क़ब्ल मौतिह यानी वरी जेॾीमहिल ईंदो हिते मौत थियण उनखे अचण खां अॻु में सभई ईसाई मुस्लमान थींदा छो हुनखे ॾिसंदा आयो आहे क़ब्ल मौतिह यौमल क़ियामह यकूनु अलैहिम शहीदा। इहा कहिड़ी सूरत आहे सूरत निसा 157 आयत। हिते असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अख़बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़अहु इला समा बअदमा तवफ़ाहु बिन्नौम मौत जेको ईंदो हो न आयो पर ईसा अलैहिस्सलाम खे निंड जीअं थींदी आहे ईअं करे ऐं हुनखे खणी वियो मथे आसमान ॾे छो यहूदियुनि खां बचाइण जे लाइ त मथां मारे छॾियसि। फरमाए थो त उनखे जंहिंमहिल मलाइका खणी आया त ॿिए हिकिड़े नौजवान खे यहूदियुनि पकिड़े ऐं उन मुंहुं ॿधी ऐं हुनखे जल्दी मथे टंगियुनि ऐं मारे छॾियुनि त ईसा अलैहिस्सलाम जा जेके बि ईसाई हुआ उन्हनि लिखे त हाणे असांजो ईसा अलैहिस्सलाम मरी वियो वइन मिन अहलिल किताब इल्ला लयुमिनुन बिही क़ब्ल मौतिह पर हू सभई ईसाई पोइ मञींदा त हा हे आसमान ते आहे ऐं लहंदो वरी बि पोइ हुनजो मौत थींदो। इहो क़ियामत सां जंहिंमें क़ियामत वेझे थींदी ज़रूरी ईसा अलैहिस्सलाम लहंदो ऐं वयक़्तुलुल ख़ंज़ीर ख़ंज़ीर खे मारींदो वयक्सिरु सलीब सलीब जंहिं ते ही निशानी ईसाई खणंदा आहिनि ठाहे छॾींदा आहिनि यानी जंहिं काठी ते हिनखे मारियो त इहा सलीब इन खे चवंदा आहिनि त हींअर जिथे किथे ईसाई जेके आहिनि सलीब पाईंदा आहिनि हथ में बि खणंदा आहिनि त ईसा अलैहिस्सलाम ईंदो इनखे भञंदो वयदअुल जिज़िया वयक़बलु अलल इस्लाम ऐं ईसा अलैहिस्सलाम लहंदो त मुस्लमान थी ऐं नबी करीम जो उम्मती थींदो। बाक़ी हिन जो नालो मसीह छो था चवनि छो जो ही मरीज़नि ते हथु रखंदो हो मथे ते अखियूं जंहिंजूं न हूंदियूं त अखियूं थी वेंदियूं ॿोड़ा हूंदा त उहे बि ठीकु थी वेंदा इन जे करे हिन जो मसीह चवंदा आहिनि। हू मसीह दज्जाल ही ईसा अल मसीह ईअं चवंदा हुआ। असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त जेके ईसा अलैहिस्सलाम लहंदो दुनिया में त आख़िरी ज़माने में त जेके बि ईसाई सभई ईमान आणींदा त हाणे इस्लाम उहो ई दीन सही आहे छो जो हू चवंदो त मां हाणे आयो आहियां पर हाणे इस्लाम क़बूल कयो त ईसाई सभई मुस्लमान थींदा वला यक़बलु इल्लल इस्लाम वला यहल्लुल काफ़िरु यजिदु नफ़्सहु इल्ला मात ऐं को काफ़िर उन टाइम में न बचंदो। जेके उनखे चवंदा आहिनि त ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे उन्हनि खे मारींदो चवंदो मां रसूल आहियां मां अलाह जो बानो आहियां जेके मञींदा त उन्हनि खे इस्लाम सेखारींदो ऐं जेके न मञींदा उन्हनि खे मारींदो छो जो हू काफ़िर आहिनि। हिकिड़े हदीस यादि अचे عن حذيفة بن أسيد قال طلع على النبي صلى الله عليه وسلم ونحن نتذاكر नबी करीम ओचितो साहबिन ते अचे वेठा क़यामत यादि पिया कनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि छा था चओ चवनि नतज़ाकर त क़यामत कीअं थींदी त नबी करीम चयो त इन्नहा लन तक़ूम चयो त क़ाल इन्नहा लन तक़ूम क़यामत न ईंदी हता तरोन क़ब्लहा 10 नबी करीम चयो 10 अलामतूं वॾियूं ॾिसंदो
10 आयात अद्दुखान दूहो जेको इंशाअल्लाह उहो बि ईंदो, वदज्जाल ऐं दज्जाल जंहिंजी सीरत असां करे छॾी, वदाबा उहो जानवर जेको घोड़े वांगुरु हूंदो मके में निकिरंदो, वतुलू अशम्स मिन मग़रिबिहा ऐं सिज ओभर पासे खां निकिरंदी, वनुज़ूल ईसा ऐं जेॾीमहिल ईसा अलैहिस्सलाम आसमान में लहंदो, वयअजूज व मअजूज उहे बि निकिरंदा, वसलाथ खुसूफ़ 3 दफ़ा ज़मीन फाटी पवंदी ऐं माण्हुनि खे शहरनि जा शहर सॼा गुम थी वेंदा, ख़स्फ़ुम बिल मशरिक़ हिकिड़ो ओभर पासे थींदो, व ख़स्फ़ुम बिल मग़रिब हिकिड़ो ओलह पासे ख़स्फ़ थींदो, ॿियो जज़ीरतुल अरब में थींदो, व आख़िरु ज़ालिक नारुन तख़रुजु मिन क़िबल अदन, अदन यमन जे शहर में अदन जो आहे वॾो शहर, उतां हिकिड़ी ज़मीन मां बाहि निकिरंदी, ततरुदु नास इला महशरिहिम, इहा आहे रवा मुस्लिम, सही मुस्लिम जी हदीस आहे इहा, त इहे माण्हुनि जे पोयां इहा बाहि हलंदी शाम ताईं। ईसा अलैहिस्सलाम नबी करीम फरमाए थो जेॾीमहिल लहंदो त उहो जिज़िया ख़तमु कंदो, ख़ंज़ीर खे क़तलु कंदो, सलीब खे भंजंदो ऐं जिज़िया, हींअर इस्लामी 3 शर्तूं आहिनि काफ़िरनि जे लाइ, जा इस्लाम क़बूल कनि, जा जिज़िया ॾियनि पैसा हर साल ॾियनि त असीं उन्हनि जी हिमायत कयूं, जा जंग, त उहा जेकी जिज़िया आहे उहा ख़तमु करे छॾींदो ईसा अलैहिस्सलाम नबी करीम फरमाए थो उहा ख़तमु करे छॾींदो। ऐं हिते इहो बि थोरो ॿुधायूं त उन टाइम में सिर्फ़ु दावत इस्लाम ॾे हूंदी आहे, न फ़िरका न दीन ॿिया, न इहा ॿिया सभु दीन ख़तमु, न हिंदोसी आहे न कहिड़ा बि दीन जेके न हिंदोसी वला बूदी वला यहूदी वला नसरानी वला सीखी वला मजूसी, इहे सभु हदीसुनि में अचनि था त इहे सभु ख़तमु थी वेंदा, दावत सिर्फ़ु इस्लाम जी हूंदी, दीन सहीह, जंहिंजे करे ईसा अलैहिस्सलाम ॿियो को दीन क़बूल ई कोन कंदो। ते क़यामत जो अलामतूं ज़ाहिर थींदियूं त जेके माण्हू हूंदा न उहे चवंदा त असांखे हिकिड़ो रुॻो सजदो कयूं त असां सॼे दुनिया खां वधीक असांजे लाइ बहितर थींदो, छो जो हुननि ख़बर हूंदी त हाणे क़यामत सफ़ा वेझे आहे, ऐं जेकी माण्हू घणो इबादतनि ॾे तमामु मसरूफ़ थी वेंदा, छो जो हुननि खे यकीन थी वियो त हाणे क़यामत सफ़ा वेझे आहे, तंहिंजे करे हर मुस्लमान सिर्फ़ु इबादत में मसरूफ़ थी वेंदो ऐं पंहिंजे रोज़ी जे पोयां इहे माण्हू छॾे ॾींदा। हदीस में अचे थो त माण्हू जेके ॿकरियूं छॾे ॾींदा, ठगियूं छॾे ॾींदा, ॾाचियूं छॾे ॾींदा, पाणे चरी पंहिंजे मोटी ईंदियूं घर, छो सफ़ा दुनिया में हुननि जी सोच ख़तमु थी वेंदी ऐं हुननि जी रुॻो आख़िरत में हुननि ख़बर हूंदी त हाणे बसि दुनिया बि जा ॾींहं आहिनि थोरा, फ़यतरुकुहा अन्नास वयहमिलूनहा वला यसऊन फ़ी तरबियतहा, त इहे चवनि था त न उन्हनि खे पालींदा न काशे, उहो ॾाचियूं सभु शइ छॾे त सभु पाणे चरी पाणे मोटी ईंदियूं। त हदीस अचे थी क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंज़िलु ईसा इब्न मरियम फ़यक़ूल अमीरुहुमुल महदी तआल सल्लि बिना, अमीर जेको हूंदो उन टाइम मुस्लमाननि जो, त उहो चवंदो ईसा अलैहिस्सलाम खे त अचु तूं निमाज़ पढ़ा, त हू चवंदो त न तव्हां पढ़ायो ऐं मां हिन उम्मत मां आहियां सिर्फ़ु। इहा हदीस इब्नुल हारिस फ़ी मुस्नद हदीस जयीद। हिते असीं थोरो ॿुधायूं त हदीसूं तमामु ईसा अलैहिस्सलाम जो अचण जूं तमामु घणियूं आहिनि। हिकिड़े किताब जेके शौकानी जो किताबु आहे इन में रुॻो 29 हदीसूं सही ऐं कुझु ज़ईफ़ आहिनि ऐं हसन बि आहिनि, असीं मुख़्तसर करे असीं जल्दी दोस्तनि खे ॿुधायूं था त छा छा उन्हनि जे टाइम में, छो जो इहो ईसा अलैहिस्सलाम जो लहण जो दज्जाल जो क़त्लु थींदो, दज्जाल खे क़त्लु मुस्लमाननि खे मदीने मां वरी बैतुल मक़दिस ॾे वरी अलाह साईं उन्हनि खे ॿुधाईंदो त हाणे मां याजूज माजूज निकिता आहिनि, त वरी ईसा अलैहिस्सलाम खे चवंदो त मुंहिंजे मुस्लमान ॿारनि खे जबल तूर ते खणी वञ। ईसा आहे हिकिड़ी ईसा अलैहिस्सलाम जे बारे में उहा हदीस में कुझु ज़ाफ़ आहे, त उहा हदीस अबू हुरैरा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी हदीस आहे, उन मुख़्तसर करे ॿुधाईंदो त ईसा अलैहिस्सलाम जी सिफ़त नबी करीम ॿुधाए, कहिड़ा लटा पातल हूंदुसि कीअं हूंदुसि, पर उन इहो मुख़्तसर ॿुधायां थो त ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खे मारण खां पोइ सभिनी फ़िरक़ेबाज़ी ख़तमु थी वेंदी, सभु दीन ख़तमु थी वेंदा, सभई मिलतूं फ़िरका सभु ख़तमु, ऐं सिर्फ़ु माण्हू इबादत में वञी पवंदा, सिर्फ़ु इबादत में ऐं पवंदा। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमाए, इबादतनि में माण्हू पइजी वेंदा त अलाह साईं ज़मीन ते एॾी बरकत लाहींदो, जो ॿुधायां थो हिकिड़ी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो फ़ी ज़मान मसीह हत्ता अलल अर्द हत्ता तरतअल उसूद मअल इबिल, शींहं जानवरनि सां उठनि सां गॾु ऐं शींहं ऐं चीटा ॿकरियुनि सां ऐं ढोरनि सां गॾु
गाह सावक खाईंदा ऐं ذئاب ऐं गिदड़ माल गनम ऐं गिदड़ बि ॿकरियुनि सां खेॾंदा वयलअबु الصبيان بالحيات ऐं मुंहिंजी उम्मत जा ॿार नंढा नंढा नांग बलाउनि सां रांदि खेॾंदा इहो हुननि खे को न ज़हरी हुननि मां ख़तमु थी वेंदो एॾी बरक़त ज़मीन में पवंदी ऐं इहा सभु हूंदी 40 साल 40 साल नबी करीम में फरमाए थो यअमुर रखा वल अमन एॾो यानी अमन थींदो ते हदीस में नबी करीम फरमाए थो त सॼी उम्मत में रखा थी वेंदी ऐं माण्हू रुगो इबादतुनि में मसरूफ़ थी वेंदा ॿार नांग बलाउनि सां रांदि खेॾंदा शींहं ऐं चीटा उठनि सां ऐं ॿकरियुनि सां पिया चरंदा ऐं नबी करीम चए थो नांग बलाउनि जो ज़हर ख़तमु थी वेंदो ऐं जेको नंढो ॿारु हूंदो नांग जो वात खोले उन में हथु विझंदो ऐं शींहं जेके हूंदा ऐं गिदड़ उहे ॿकरियुनि सां गॾु पिया चरंदा एॾो यानी अमन थी वेंदो सफ़ा कम यमना इना मिनल मां एतिरो यानी थी वेंदो जो फ्रूट जेके न तमामु वॾा थी वेंदा नबी करीम चए थो थोरा अंगूर माण्हू पटाईंदा सॼे ॻोठ वारा खाईंदा ऐं हिकिड़ो ॾाढ़ो ईंदो 4-5 माण्हू खाईंदा उन जे खल मां उन जे जेकी ॿाहिरां खल थींदी आहे पंहिंजे छित ते उछलाए छॾींदा त सॼी छित खे ढके छॾींदो जंगियूं ॿंगियूं सभु ख़तमु फितना ख़तमु माण्हू सभु मुस्लमान हिकिड़ी मिलत तौहीद अलाह जे ते हूंदा सभु नबी करीम चए थो त माण्हू हिकिड़े ॾाढ़ो मां अलाए 3 खां 9 माण्हुनि ताईं इहो खाईंदा ऐं उठ ॾाचूं सफ़ा सस्तियूं थी वेंदियूं क़ीमत हुननि जी कान थींदी छो जो माण्हू सिर्फ़ु आख़िरत ॾे हुननि जो तवजो थींदो ऐं मुंहिंजी उम्मत मां उन टाइम यरफ़ाउल बग़दा बुग़्ज़ जेको दिलनि में आहे अलाह साईं कढी छॾींदो जाननि मां ऐं हसद ख़तमु थी वेंदो ऐं कावड़ ख़तमु थी वेंदी ऐं माण्हुनि जे दिलुनि मां हिकिड़ी हदीस आहे मुस्नद में अल्बानी उन जी हदीस सही कई आहे अन अबू हुरैरा तरफ़ां तूबा लिल ऐश बअदल मसीह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो तूबा लिल ऐश बअदल मसीह युज़नु लिस्समाफत बिलक़तर आसमान मां मींहं ईअं वसंदा ऐं ज़मीन खे अलाह साईं हुकुम कंदो वल अर्द फिल इंबात हत्ता बदरत हबकुन अला सफ़ा यानी कंहिं पथर जे मथां को ॿिज केरु रखंदो न उन पथर मां बि उहो वणु निकिरी ऐं वॾो थी वेंदो यमुरु रजुल अलल असद फला यदुरु कंहिं को मर्द को शींहं जे भरिसां लंघंदो त पोइ उहो शींहं बि कुझु कोन कंदो ऐं के माण्हू नांगनि ते लत रखंदा त पोइ उन्हनि खे चकु न हणंदो फला तदुरु वला तशाहुन वला तहासुद वला तबागुद इहा हदीस सहीह सहाहुल अलबानी इहे सहाबी चवनि था या रसूलल्लाह पोइ जेके तरारूं हूंदियूं केॾे वेंदियूं त नबी करीम चए थो तरारुनि खे इंसान जेके आहिनि उहो घरनि में रखे छॾींदा जीअं सब्ज़ी कटियो था उन जे करे ईअं करे इस्तेमालु थींदा ॿी बि हदीस हिकिड़ी आहे जेके अख़रजो निसाई व सहाहुल अलबानी عن ثوبان رضي الله عنه النبي صلى الله عليه وسلم नबी करीम चयो त इसाबतान मिन उम्मती अहरुज़ुहुम अल्लाहु मिन अन्नार ॿ फ़ौजूं 2 टोला थींदा अलाह साईं उन्हनि खे दोज़ख खां बचाईंदो इसाबतुन तग़ज़ुल हिंद पहिरियों टोलो जेको हिंदुस्तान जे ग़ज़ू कंदो उन्हनि खे फ़तेह कंदो व इसाबतुन तकून मा ईसा इब्न मरियम ॿियो टोलो जेको ईसा अलैहिस्सलाम सां थींदो यानी इहा हदीस सही आहे ऐं इन हिंदुस्तान खे वरी बि फ़तेह कंदा हिते असीं ॿुधायूं था त ईसा अलैहिस्सलाम 40 साल दुनिया में रहंदो ऐं 40 साल में फ़िरक़नि खे फितननि खे ख़तमु करे छॾींदो सभई माण्हू मुवाहिद हूंदा अलाह खां सवाइ कंहिंजी इबादत न थींदी न दरगाह बचंदी न को ईअं क़ब्र वॾी हूंदी सभु शिरक ख़तमु कंदो कुफ़ुर ख़तमु कंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इहे 40 साल ईसा अलैहिस्सलाम सॼी दुनिया खे पाक करे छॾींदो ऐं इहो 40 सालनि में ई इबादत में इंसान ॿिया हिते गुज़ारींदा हाणे ईसा अलैहिस्सलाम जो हिते क़िसो पूरो था कयूं छो जो हाणे अॻिते हली ॿियो हिकिड़ो याजूज माजूज मां क़िसो इहो थींदो ॿियो 3 नंबर त उते वरी ईसा अलैहिस्सलाम जो क़िसो इंशा अल्लाह ईंदो हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।